अस्सलाम वालेकुम। अच्छा, अॼु असां वटि बोर्ड मास में कुछ प्रैक्टिस क्वेश्चन्स आहिनि। अचो त इन्हनि खे हल करियूं था। अच्छा, जीअं त असां प्रीवियस वीडियो में बोर्ड मास जो मतिलबु पिणु सम्झियोसीं, गॾोगॾु बोर्ड मास जे हरफ़नि खे बि पाण सम्झियोसीं। सो अॼु जी वीडियो में बि असां बोर्ड मास जे हरफ़नि खे पिणु सम्झंदासीं। उन खां बाद में कुझु क्वेश्चन्स आहिनि, उन्हनि खे बि हल कंदासीं। ठीकु आहे। हाँ बोर्ड मास जे बी सां फर्स्ट ऑफ ऑल ब्रेकेट्स छॾाइणी हूंदी आहे। ओ सां आर्डर्स मां मुराद पंहिंजो पावर्स थी विया, रेडिकल्स, क्यूब रूट थी विया। ठीकु आहे। अहिड़ी तरह डी सां डिवीजन छॾाइणी हूंदी आहे, एम सां मल्टीप्लिकेशन, ए सां एडिशन एंड एस सां सब्ट्रैक्शन छॾाइणी हूंदी आहे। ठीकु आहे। हाणे हिन रूल्स खे नज़र में रखंदे असां वटि कुझु क्वेश्चन्स आहिनि, इन्हनि खे हल कंदासीं। हाँ फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन नंबर 1 है असां वटि स्टार्ट ब्रेकेट 5 + 3 क्लोज ब्रेकेट मल्टीप्लाई 2 - 4। हाँ इतने ॾिसो फर्स्ट ऑफ ऑल असां ब्रेकेट छॾाईंदासीं। ठीकु आहे, छो जो बोर्ड मास जे रूल तहत। हाँ 5 + 3 कंदासीं 8 थींदा, पोइ बचो मल्टीप्लाई 2 - 4। ठीकु आहे। हाँ हिते ॾिसो मल्टीप्लिकेशन भी है, माइनस भी है, लेकिन असां बोर्ड मास जे रूल तहत हल कंदासीं। ठीकु आहे। हाँ ॾिसो सब्ट्रैक्शन आख़िर में अचे तो, मल्टीप्लिकेशन उन खां अॻु में अचे तो, त असां मल्टीप्लिकेशन हिते जेको आहे छॾाईंदासीं। ठीकु आहे। हाँ 8 खे 2 सां मल्टीप्लाई कंदासीं, आंसर ईंदो 16। ठीकु आहे। पोइ बचो -4। हाँ 16 - 4 कंदासीं, जवाब ईंदो 12। यानी क्वेश्चन नंबर 1 जो जेको आंसर आहे उहो आहे 12। अच्छा, हाणे क्वेश्चन नंबर 2 खे सॉल्व कंदासीं। 2² + 3। हाँ हिते ॾिसो हिन क्वेश्चन जे अंदरि ब्रेकेट मौजूदु न आहे। ठीकु आहे। ॾिसो अॻिते वेंदासीं। हाणे ओ आर्डर्स मां मुराद पावर्स, बिल्कुलु पावर हिन क्वेश्चन जे अंदरि मौजूदु आहे। ठीकु आहे। त पहिरियां पावर सॉल्व कंदासीं। 2² यानी 2 जे मथां पावर 2 आहे, त हिन जो मतिलबु आहे 2 खे 2 सां मल्टीप्लाई कंदासीं, आंसर ईंदो 4। पोइ बचो +3। ठीकु आहे। हाणे +4 + 3 कंदासीं, आंसर ईंदो 7। यानी क्वेश्चन नंबर 2 जो जेको आंसर आहे उहो आहे 7। अच्छा, हाणे क्वेश्चन नंबर 3 खे सॉल्व कंदासीं। हिते ॾिसो 2 दफ़ा ब्रेकेट्स अची वई आहे। ठीकु आहे। त हिकु ई वक़्त में असां ॿई ब्रेकेट्स ख़तमु कंदासीं। 5 + 2 कंदासीं त आंसर ईंदो 3। ठीकु आहे। स्क्वायर हुयो त स्क्वायर रखंदासीं, उन खां बाद में प्लस आहे त प्लस रखंदासीं। हाणे ॾिसो 2 × 3 कंदासीं, जवाबु ईंदो 6। ठीकु आहे। अच्छा, हाणे ॾिसो 3² + 6। हाणे हिते ॾिसो पहिरियां पावर छॾाईंदासीं। 3 जे मथां स्क्वायर आहे, यानी पावर 2 आहे, त हिन जो मतिलबु आहे 3 खे 3 सां मल्टीप्लाई कंदासीं, जवाबु असां वटि ईंदो 9। ठीकु आहे। त 9 रखंदासीं, उन खां बाद में +6। अच्छा, हाणे 9 + 6 कंदासीं, असां वटि आंसर ईंदो 15। ठीकु आहे। यानी क्वेश्चन नंबर 3 जो आंसर आहे 15। अच्छा, हाणे क्वेश्चन नंबर 5 असां वटि मौजूदु आहे। हाणे ॾिसो हिन क्वेश्चन जे अंदरि ब्रेकेट मौजूदु आहे। ठीकु आहे। ब्रेकेट मौजूदु आहे त ब्रेकेट खे छॾाईंदासीं। वरी ब्रेकेट जे अंदरि असांखे पावर सोल्व करणा आहिनि सभ खां पहिरियां। हाणे हिते ॾिसो 3 जो पावर 2 आहे, त हिन जो मतिलबु आहे 3 खे 3 सां मल्टीप्लाई कंदासीं, आंसर ईंदो 9। ठीकु आहे। प्लस आहे त प्लस रखंदासीं, उन खां बाद में 2² सो 2 जो पावर 2 आहे, हिन जो मतिलबु आहे 2 खे 2 सां मल्टीप्लाई कंदासीं, आंसर ईंदो 4। ठीकु आहे। पोइ ब्रेकेट, ठीकु आहे, पोइ /5 बचियो। अच्छा, हाणे 9 + 3 कंदासीं, आंसर ईंदो 13। ठीकु आहे। पोइ /5 रखंदासीं। अच्छा, हाणे 13 /5 कंदासीं, आंसर असां वटि ईंदो 2.6। यानी क्वेश्चन नंबर 5 जो जेको आंसर आहे उहो आहे 2.5।